शामिल कजदी मोरो सिंधमा जिता सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक यूनियन ऑफ जर्नलिस्ट शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न के जॉइंट सेक्रेटरी शाहपुर जहानिया प्रेस क्लब की अगोणे सदर आवाज़ ऐं टीवी दौलतपुर के साफ़ी मंठा डायरी मथा शाहपुर जहानिया प्रेस क्लब से व्याज खोरन ऐं मंशात फरोशन हमलो करे ज़ख्मी करे छॾियो। साफ़ी मंठा डायरी अस्पताल दाख़िल साफ़ी मंठा डायरी ते हमले की सख्त लफ्ज़न में मज़हमत कई है। DIG शहीद बेनज़ीराबाद परवेज़ चांडियो SSP नवाब शाह तनवीर हुसैन तुनियो ऐं SHO दौलतपुर कुर्बान अली कलोड़ो का मुतालबो कंदे फ़ौरन हमलो कंदड़ जवाबदारन के गिरफ्तार करे उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कनि। अदा मुझो नालो मंठार डायरी है। आउं शाहपुर जा प्रेस क्लब जो अगूणो सदर ऐं आवाज़ टेलीविज़न जो रिपोर्टर आहियां। गुज़िरियल केतिरे टाइम खां वठी मां मंशात फ़रोशन ऐं व्याज खोरन जे ख़िलाफ़ ख़बरूं हलाईंदो आहियां। अॼु आउं नौशरो फ़िरोज़ ज़िले जी हद में ताज पंप ते दोस्तनि सां गॾु मौजूदु हुउसि, जिथे मुंहिंजे मथां हमले करण जी कोशिशि कई वई आहे। जॾहिं त मूंसां गॾु दोस्त हुआ जिन उन्हनि हमलावरनि खे हथो पाई करे पोइते हटायो आहे। मां मोटरसाइकिल ते चढ़ी निकिरी भॼी अचण जी कोशिशि कई आहे त हू मुंहिंजे मथां पोयां 125 मोटरसाइकिल ते साजिद बुगियो, आमिर शाह, अब्बास सोलंगी, रब नवाज़ डायरी समेत 2 नामालूम जवाबदार 2 मोटरसाइकिलुनि ते शाहपुर जाने जी हद प्रेस क्लब जे साम्हूं मुंहिंजे मथां फायरिंग कई अथनि, मुंहिंजे मथां हमिलो कयो अथनि। जीअं त मां हुननि खे प्रेस क्लब ते पहुचाइण जी कोशिशि कई त जीअं CCTV कैमरा हुजे जिथे मुंहिंजो रिकॉर्ड थी सघे, जिथां हू टन करे निकिता आहिनि। मां SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं आवाज़ TV जो CO फैज़ बिरोई साहब, न्यूज़ डायरेक्टर साहब के रिक्वेस्ट कयां थो त मां हिकु सहाफ़ी आहियां। मूंखे सिर्फ़ु ख़बरूं हलाइण जे नतीजे में कातलाणो हमिलो कयो आहे। मां ख़ुदारा अर्ज़ु कयां थो त असां लोकल एरिया जा सहाफ़ी आहियूं। जेकॾहिं मंशात फ़रोशन ऐं व्याज खोरनि जे ख़िलाफ़ु ख़बरूं हलायूं था, उन जे नतीजे में असांजे ख़िलाफ़ु अहिड़ा हमला थियनि था। मां SSP शहीद बेनज़ीराबाद, DSP दौलतपुर